अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जून होता है। खबर न्यूता काजी अहमद लग नए गोठ के रहवासी अब्दुर्रहमान कोसो प्रेस क्लब काजी अहमद पहुंची एसएचओ लाखात ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एसएचओ बिना जवाब रात जो 4 वगे पुलिस अटाला साण करे असांजे घरनि में घिरी चादर चौदीवार जो तकदस इस्तेमाल कंदे असांजे घरनि में बीठल 4 मोटरसाइकिलूं कागज़नि वारियूं जंहिंजा कागज़ मूं वटि मौजूदु आहिनि ऐं 4 सोलर प्लेटूं 2 तोला सोन 4 पाणी वारा मोटर 2 ट्यूबवेल रीडिंग मीटर खणी ऐं मुंहिंजे पुटु करीम बख़्श खोसे खे खंभे खणी वियो। जंहिंखां पोइ काज़ी अहमद पुलिस एसएचओ जे वंगार वांदे मुंहिंजे पुट खे काज़ी अहमद पुलिस हवाले करे छॾियो। काज़ी अहमद पुलिस बिना जवाज़ पूरी एफआईआर दाख़िल करे चालान करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त एसएचओ लाखाट दाऊद रिंद मुखां रिश्वत एवज़ 2 लख घुरिया, जंहिंजे न ॾियण खां पोइ हुन इंतकामी कार्रवाई शुरू कयूं आहिनि, जंहिंजो पिटीशन नवाब शाह सेशन कोर्ट में दाख़िल कराई आहे। आला अख़्तियारनि एसपी शहीद बेनज़ीराबाद डीआईजी शहीद बेनज़ीराबाद आईजी सिंध के अपील तो करियां त मुंहिंजे खयल सामान वापस करे छोकिरो तां पूरी एफआईआर दाख़िल थियल उहा ख़त्म कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो एसी डीसी सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।